अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम बॉस पसकट मां आहियां अवांजी मेज़बान फ़राह अख्तियार। जी नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त हमेशह जीअं असां सां गॾु हिन प्रोग्राम में मौजूदु हूंदा आहिनि चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम जा सरबराह हाजी मुज़फ़र शिजरा साहब, जेके सिंध हुकूमत जे कंहिं बि खाते जी ख़राब कारकर्दगी हुजे या कंहिं ऑफिसर जी बदउनवानी बाबति अव्हां जी शिकायतुनि ते बर वक़्तु क़दम खणी अव्हां जा मसला हल कंदा आहिनि। ऐं नाज़रीन, मां अव्हांखे इहो चवंदसि त जेकॾहिं अव्हांखे कंहिं खाते या कंहिं ऑफिसर खां का शिकायत आहे त अव्हां असांजे स्क्रीन ते ईंदड़ नंबर ते लाइव कॉल करे पंहिंजा मसला असांखे ॿुधाए सघो था, पंहिंजी शिकायत बयानु करे सघो था, जीअं अव्हां हिन प्रोग्राम में शामिल थी सघो ऐं पंहिंजा मसला ॿुधाए सघो ऐं अव्हां जे मसलनि खे हल करण जी असां पूरी कोशिशि कंदासीं। शिजरा साहब असां सां गॾु आहिनि, असां उन्हनि खे प्रोग्राम में भलीकार था चऊं। थैंक यू। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। सर, पहिरियां त मां तव्हांखां अच्छा सर, हिकिड़ी कॉल आहे ख़ैरपुर खां, असांखे कॉल आहे, असां कॉल था वठूं। जी नाज़रीन, हिकु असांखे कॉल आहे ख़ैरपुर खां जंहिंजो नालो आहे राशिद मंगी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदा। हेलो, शायद कॉल ड्रॉप थी वई आहे, असां ॿीहर लाइन ते वठंदासीं। फिराई हिकिड़ो मसइलो बि आहे। लास्ट टाइम जेके असां नंबर नोट कयासीं उन मां तक़रीबन 3-4 नंबर अहिड़ा माण्हू ॾिना या तो अटेंड न पिया कनि। मां बाक़ाइदे 3-4 दफ़ा कोशिशि कयमि, 3-4 ॾींहं मुसलसल कोशिशि कयमि त मां हुन सां ॻाल्हाए सघां, पर पोइ हुननि जा फ़ोन बंदि हुया या फ़ोन हुन जा अचे पियो कंप्यूटर में त इहे जेको आहे फ़ोन नंबर ई मौजूदु कोन्हे। अच्छा, तो अहिड़ा नंबर ॾियण में फ़ाइदो कोन्हे उन्हनि खे। पर सर ॾिसो न, असांजे सिंध जा माण्हू एॾा त सादा आहिनि जो अगरि असांखे कॉल बि कनि था, कॉल करण टाइम त हो पंहिंजो नंबर बि भुली था वञनि पिया। नंबर त त मां तव्हां नाज़रीन, मां अव्हांखे इहो चवंदसि त प्लीज़ अगरि असांजे प्रोग्राम में शामिल थियो था त प्लीज़ 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 पंहिंजो नंबर यादि रखंदा कयो ऐं इहो नोट कंदा कयो त अव्हां जेको नंबर ॿुधायो था उहो राइट आहे। अव्हां अगरि नंबर सही ॿुधाईंदव त अव्हां जो मसइलो हल कयो वेंदो। हाणे सर जीअं अव्हां शिकायत था कनि त उन्हनि काफ़ी दफ़ा ट्राई कई आहे, पर तव्हांजा नंबर बंदि था अचनि पिया या कोई रेस्पॉन्स कोन थो मिले पियो, त प्लीज़ नाज़रीन जेको असांखे अगरि नंबर ॾियो था त उहो पंहिंजो नंबर ऑन कयो ऐं कॉल पंहिंजी अटेंड कयो। नंबर इज़ नॉट लिस्टेड। लिस्टेड जो मतिलबु हूंदो नंबर आहे ई कोन। जेको नंबर असांखे मिलियो, असां त हेॾी महिनत कयूं था ग़रीबनि जे लाइ, पर पोइ ग़रीब जेकॾहिं पंहिंजी महिनत पाण विञाइनि था त पोइ हुनजी मर्ज़ी आहे। असां कोशिशि कई आहे त सभिनी जा मसइला हल थियनि। अच्छा ठीकु आहे सर, हिकिड़ी कॉल आहे शिकारपुर खां, असांखे कॉल आहे तौफ़ीक ॼामड़ो असांखे कॉल कई आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। हा जी, वालेकुम अस्सलाम अदा। अदा, पहिरियां पंहिंजो नंबर नोट कराइजो। 0332 2928 096। जी अदा, कहिड़ो मसइलो आहे अव्हां जो? प्राइमरी टीचर आहियो जी? जी, असांजो आहे न वेकेशन थी वई आहे, वेकेशन दौरान असांजो जेको आहे कन्वेंस अलाउंस जेको आहे उहो असांजो माइनस थी वेंदो आहे, घटिजी वेंदो आहे। अच्छा, कंहिं बिलनि जो न कटींदा आहिनि, असांजे शिकारपुर जो ख़ाब कटे था। अॼु खां ते गुज़ारिश आहे त इहो असांजो मसइलो हल कराए ॾे। छा कटिजी वेंदो आहे? छा कटिजी वेंदो आहे? कन्वेंस अलाउंस। कन्वेंस अलाउंस, अच्छा अच्छा, ठीकु आहे। वेकेशन दौरान असां 2 महीना जेको माइनस थो थी वञे। जामड़ा साहब, हे तुंहिंजो नंबर सही आहे, पंहिंजो आहे? जी जी, पक थी? जी जी सर। छो जो मां माण्हू खे कॉल कयां थो जो त नंबर अचे थो न कंप्यूटर में अचे थो, नंबर इज़ नॉट लिस्टेड। हा, पोइ जेकॾहिं अहिड़ा नंबर तव्हां ॾींदो जेकॾहिं आम पब्लिक, त पोइ असां लाइ प्रॉब्लम थिए थो न, इन करे मां पुछियोमांइ। सुभाणे मां थी सघे थो सुभाणे या परीं या तरीं ॻाल्हायां तोसां, त पोइ तुंहिंजो मसइलो हल कंदासीं मां इनशा अल्लाह ताला। ठीकु आहे भाउ? हाज़िर 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 हाज़िर। ठीकु आहे अदा, थैंक यू, मां कॉल कई। जी सर, हाणे जेके पोइ गुज़िरियल हफ़्ते जेके कॉल्स शामिल थी हुयूं, पर उन में हिकिड़ी जैकबाबाद खां असांखां कॉल हुई जंहिं सिविल अस्पताल में दवाउनि जी जेके सहूलियत, सिविल अस्पताल में हुते चयो त खोट आहे, दवाउनि जी माण्हुनि खे तवजो कोन थो ॾिनो। मां हुनखे MS खे ॾाढी दॿ कढी आहे। मां चवां त जेकॾहिं मां कल्ह वियुसि मीरपुर ख़ासि वञी MS खे ॿधायां पियो, पर पोइ उहो सिर्फ़ु गर्मी जेका छॾे आयोमांसि, हुनखे चयोमांसि दवायूं उहे ॿाहिरि ॾेई था छॾनि। ठीकु आहे सर, मां मुंहिंजी कॉल कटंदसि, पर हिते वरी हिकिड़ी कॉल आई आहे शिकारपुर खां, असांखे कॉल कई आहे मंसूर अब्बासी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, मंसूर अली प्यारो अब्बासी जनाब, चारो हज़ारों खान मुजाहिद अब्बासी। साईं वॾा साईं जनाब जनाब शिरा साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, दिलि कढी करे चढ़ियव। वॾा वॾी तरह जिस्त जूं कई, वॾी तरह कुझु थियूं कयूं। साईं जनाब जनाब
सेक्रेटरी तालीम साईं जनाब फजलुल्लाह पेटियो साहब जी महिरबानी जो असांजे तालीम खाते तालुके शिकारपुर में असांजे वीडियो बुकर में असांजी ओतवाल नक्शा जान मां बेचैनी जी लहर ख़तम करे छॾी शुक्रगुज़ार आहियां अलाह ताला ख़ुशि कंदो जी अबा सब दुआ कजा था असां कम इहो आहे तव्हां ग़रीबनि जी ख़िदमत करणु पाकिस्तान पीपल्स पार्टी त सोचे थी त ग़रीबनि सां सुठो हलूं ऐं इन जे करे ई मां तव्हांजे करे प्रोग्राम ते ईंदो आहियां ऐं अची तव्हांजा मसइला हल कंदो आहियां अबा साहब महिरबानी तो जी अच्छा सर मतिलबु इन्हनि तव्हां इन्हनि जो कमु करायो आहे इन्हनि तव्हांखे एप्रिशिएट कयो त उन जो कमु थी हिकिड़ी वियो ख़ुशी आहे त हिकिड़े माण्हू पंहिंजो एतिरो ख़ुशि थी करे असांखे चयो आहे इन जी महिरबानी मंज़ूर बाक़ी सर इहा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिंजा कमु थियनि था नाज़रीन अवां जा कमु ज़ाहिरी ॻाल्हि आहे थींदा हूंदा सर एॾी कोशिशि कंदा आहिनि ऐं अवां जे लाइ हिते वेठा आहिनि त प्लीज़ अगरि अवां जा कमु थी वञनि था त ईअं ई असांजे प्रोग्राम में कॉल करे अवां असांखे फीडबैक ॾेई था सघो पिया जी सर हाणे हिकु मां सिविल अस्पताल जी ॻाल्हि पई कयां जीअं त चेक बाबाजी हुई त उन जे लाइ अवां कुझु कयो हुन लाइ ॿुधायमि न त तुंहिंजे एम एस खे मां वार्निंग ॾेई छॾी आहे न त मां पाण हितां वेंदुसि डायरेक्ट वञी पाण हुनखे सिधो कंदुसि कल्ह बि जीअं मां मीरपुर ख़ासि टोंडे वियोसि हालांकि अहिड़ी लू हुई पर मां वियोसि सिर्फ़ु ग़रीबनि जे करे छो जो हुते दवायूं वाफ़र मिक़दार में मौजूदु आहिनि पर दवायूं ॿाहिरि लिखी पिया ॾियनि इहा डॉक्टरनि जी आदत अलाए छो नथी वञे हालांकि अलाह ताला डॉक्टरनि खे वॾी इज़त ॾिनी आहे पोइ बि हीअ ग़रीबनि सां अहिड़ो ज़ुल्म कनि था ॿाहिरां दवायूं लिखी ॾियनि था ऐं पंहिंजूं जेके दवायूं गवर्नमेंट ॾिए थी पई विकिरो था करे छॾनि ठीकु आहे सर हिकिड़ी कॉल आहे दौड़ खां हिकिड़ी कॉल आहे सर कॉल था वठूं पिया पीर मक़सूद असांखे कॉल कई आहे अस्सलाम वालेकुम नाज़रीन कॉल ड्रॉप थी वई आहे जी सर मां पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कयो पोइ इन करे उते मीरपुर ख़ासि में बि माण्हू इहे शिकायत कयूं मां पाण हितां सीट जी वियुसि उते वञी एम एस खे बि मां चयुमि त मां पुलिस बि वठी वियुसि मां वाक़ई मां हिनखे हथु खणी हणायां पर पोइ गर्मी जे करे मां छॾिया हुन माफ़ी वरितियूं मां त ॿीहर तव्हांजे करे ॿाहिरि दवा लिखी ॾिनी पोइ तव्हांजो ख़ैरु कोन्हे हाणे जेकाबाद वारनि ॾे बि इनशा ताला मां पाण वेंदुसि ऐं विज़िट कंदुसि हिन महिल मां टेलीफोन ते वार्निंग त ॾिनी अथमांनि पर पोइ वेंदुसि सर अव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि विज़िट करणो पवंदो ऐं जी न हिकिड़ी कॉल आहे नए दरे खां ग़ुलाम रसूल असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मैडम वालेकुम सलाम अदा पहिरियां अव्हां पंहिंजो नंबर नोट कराइजो अदा नंबर लिखो मैडम 03 42 39 71 528 528 जी अदा कहिड़ो मसलो आहे मां जो ॿुधाइजो शिकायत ई आया नवदे जे अस्पताल में एॾो वॾो शहर आहे का बि सहूलियत मुयसर न आहे हॉस्पिटल में पंहिंजूं लापरवाहियूं आहिनि मरीज़नि खे मतिलबु दवाउनि जी स्टोर जूं लिखींदा आहिनि सरकारी दवाऊं कोन था ॾियनि ठीकु आहे असां इन ई ॻाल्हि ते हाणे ॻाल्हायूं पिया इन जेके सरकारी हॉस्पिटल्स में जेके बि दवाऊं रखियूं थी वञनि ग़ुलाम रसूल मां पाण विज़िट करे वियो हुउसि उते वाक़ई अस्पताल त तमामु सुठी ठहियलु आहे गवर्नमेंट जे तरफ़ां ऐं हा डॉक्टरनि खे अलाह साईं हाणे अलाह पुॼे डॉक्टर ऐं मास्तरनि खे बाक़ी असांजी हाणे हुकूमत छा करे भला डॉक्टरनि खे जेल विझे मास्तरनि खे जेल विझे न मास्तर पढ़ाइनि था न डॉक्टर अचनि था ड्यूटी ते न को सफ़ाई वारो अमलो अचे थो इन करे नथा अचनि त इन्हनि जी पुछ ॻाछ कोन्हे न जेकॾहिं असांजा मिनिस्टर साहिबान थोरा एक्टिव थियनि वञी डॉक्टरनि खां पुछनि ऐं टीचरनि खां पुछनि ऐं सफ़ाई वारनि खां पुछनि त तव्हां ग़रीबी जा मसइला ई कोन रहनि असां चऊं था इनशाला त मां सुभाणे ॿिए ॾींहं तोसां वरी ॻाल्हाईंदुसि पोइ वरी लापरवाही कंदा त पोइ माण्हू प्राइवेट क्लिनिक ॾे भॼंदा पोइ सरकार जे केरु वेंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे बि पंहिंजूं दवाऊं स्टोरेज लिखी था ॾियनि हे बि स्टोरेज लिखी था ॾियनि फ़र्क़ु कहिड़ो थियो ज़ाहिर आहे दादा उते मां मीरपुर ख़ासि में कल्ह वियुसि त डॉक्टर उते लिखी पिया ॾियनि ॿाहिरि वञी ऑपरेशन करायो मरीज़नि खे हाणे जेका माई अचे पई हुनखे ॿाहिरि वञणु 15,000 20,000 ख़र्च करे जिते गवर्नमेंट हर शइ मुफ़्त ॾिनी आहे त उते डॉक्टरनि इहा लापरवाही कनि था इनशा ताला उन्हनि खे बि मां सिधो करायां मीरपुर ख़ासि वारनि खे ऐं तव्हां ॾे 9 देर बि ईंदुसि इनशा ताला तव्हां बेपरवाह थी वञो कोशिशि कंदासीं हाज़िर सर इन्हनि सां बि सर इहो ई मसलो हा डॉक्टरनि खे चऊं अलाह पुॼे न बाक़ी हाणे असांजो भेण कोन्हे डॉक्टरनि हालांकि एॾो वॾो रुतबो आहे तव्हां सर कॾहिं था वञो हेॾे कॾहिं वेंदो इहा हाणे मां तारीख़ कोन थो ॿुधाए सघां विज़िट हाणे जल्दी करणो पवंदो जीअं इन्हनि ॻाल्हियुनि ते छो जो मूंखे सिर्फ़ु इहो त कमु कोन्हे ॿिया बि कम आहिनि त हिन करे जॾहिं मूंखे टाइम मिलियो त मां जीअं मीरपुर ख़ासि वियुसि लू हले पई तमामु पर हुन लू में मां ॿाहिरि बीठुसि डॉक्टरनि खे ॿाहिरि बीहारियुमि हुनखे ऐं हुनखे पोइ वार्निंग बि ॾेई हुयमि अहिड़े नमूने सां
नवदेरो बि वेंदुसि। नवदेरो त असांजो पंहिंजो घरु आहे, पार्टी वारनि जो असांजो घरु आहे। सही सर, पोएं दफ़े जेके असांखे पोएं हफ़्ते हिकिड़ी कॉल आई, मां जे त लॻारे असांखे कॉल कई चंबड़ खां, त उन्हनि जो हिकिड़ो मसइलो हुयो गैस जी सहूलियत उते कोन्हे ऐं रोड रस्तनि जो बि हुयो। चंबड़ वारनि जो मसइलो इहो हो त गैस सहूलियत कोन्हे। गैस लाइ असां हुनखे गैस वारे ख़त लिखियो आहे। ॿियो हिननि जो रोड हो, ख़ासि करे रोड 3-4 किलोमीटर जो, जेको फ़िलहालु त जून जी क्लोज़िंग अची वई आहे ऐं जून जी क्लोज़िंग जे करे हाणे को हुनजो रोड कोन ठहंदो। पर उन सां मां इहा कई आहे त उन्हनि खे ख़त लिखी, मां सेक्रेटरी जेको आहे वर्क एंड सर्विस वारे खे ख़त लिखी आगाह कयो आहे त भई हीउ चंबड़ वारो रोड जेको आहे जल्दी ठाहे ॾे। इनशा ताला उहो कंदो। मां तव्हांखे उहो लेटर बि आंदो हूंदुमि, थी सघे थो उहो, त उहो ग़रीबनि जे लाइ इहा वॾी ॻाल्हि आहे त मां लेटर मुंहिंजे तरफ़ां वियो आहे। ठीकु आहे सर, हिकिड़ी कॉल आहे शहदादकोट खां, नाज़रीन असांखे कॉल आहे जंहिंजो नालो ख़ालिद नूर आहे, एडवोकेट आहे सर। हेलो, अस्सलाम वालेकुम। सर कॉल ड्रॉप थी वई आहे। हा सर, असां हिननि जी ॻाल्हि पिया कयूं त हुननि जी जेकी गैस जी हुते सहूलियत मौजूदु न आहे, उहो हुनजो छा मसइलो आहे? हाणे प्रॉब्लम इहो थी आहे हाणे त हिननि खे बिजली वारनि ऐं गैस वारनि इहो शुरू कयो त जेकॾहिं पैसा ॾींदी गवर्नमेंट त असां गैस आणे ॾींदासीं। पहिरियों त ईअं हूंदा त पाण उहे सर्वे कंदा हुया ऐं जेकॾहिं माण्हुनि जी नीड हूंदी त गैस सप्लाई ॾींदा हुया। हाणे हुनजो एॾो मथो ख़राबु थी वियो आहे जो हर शइ मां गवर्नमेंट खां पैसो वठनि था ऐं गवर्नमेंट खां पैसो जेकॾहिं वठनि था हुन में 1 किलोमीटर ते तमामु वॾो पैसो ख़र्चु अचे थो। त 4-4, 5-5, 6-6 किलोमीटर परे हूंदी आहे गैस, उतां खां जेकॾहिं गवर्नमेंट जो पैसो लॻे थो तमामु घणो लॻे। ठीकु आहे सर, असांखे सऊदी अरब खां असांखे कॉल आहे, अलाह रखियो असांखे कॉल कई आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? हा जी अदा, अल्लाह जो शुक्र आहे। मां ॿुधायो नालो छा आहे? अदी ख़ैर आहे। बस अल्लाह महिरबानी रखे। करे शुजरा साहब सां असांजो इहो रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे लोअर कॉलोनीअ में लारकाणे में जो ट्रांसफार्मर बिजली जा खणी विया आहिनि, माण्हू गर्मी में मरनि था। ख़ुदा इन्हनि जो को कयो। हिते असां गर्मी जो ॾिसूं था स्क्रीन ते त ॾाढो परेशान माण्हू लॻा पिया आहिनि। हद खां वधीक गर्मी आहे, ॿार सॼी राति रोअनि था, गर्मीअ में मरनि था। गुजरा साहब खे त पीपुल्स पार्टी मोहतरमा जे सदके ॿिनी लोअर कॉलोनीअ में बिजलीअ जो बंदोबस्तु कयो। लोअर कॉलोनीअ खे बिजली सफ़ा कोन्हे साईं। ख़ुदा इहो असांखे ख़ुदा असांजो इहो ॿुधिजो अर्ज़ु आहे त सरकार जे तरफ़ ते असां वञी दाहींदासीं। अलाह रखिया। इंशाअल्लाह ताला अदा हुनखे वापडा वारनि खे मां ख़त लिखां थो ऐं फ़ोन बि करे चवंदोमांनि त तव्हांजी लोअर कॉलोनी में लोअर कॉलोनी जा ट्रांसफार्मर खणी विया आहिनि, सर ट्रांसफार्मर ई लाहे खणी विया आहिनि। बिजली जेकॾहिं माण्हू ॾिसनि था, माण्हू था घुरनि मके मदीने में त ख़ुदा करे हीअं थियनि हीअं थियनि। असां चयो बाबा असांजा पंहिंजा माण्हू आहिनि, पंहिंजनि माण्हुनि सां इहो कीअं थींदो? हाणे छा चऊं, वधीक ज़बान असांखे कोन्हे। अदा गवर्नमेंट जो इन में कसूर कोन्हे न भाउ। तव्हां बिजली जो बिल ई नथा ॾियो न, केरु ॻोठनि में बिजली नथो बिल ॾिए। मां पाण उहो बिजली त हणी त ॾियनि त बिल ॾियो न, कंहिंखे ॾियूं बिल? उहा ॻाल्हि तुंहिंजी आहे, पर बिजली जो बिल ई कोई कोन थो ॾिए। बिल ॾींदो त इंशाअल्लाह ताला तव्हांखे इहा लॻी वेंदी। पर सुभाणे चऊं था त ख़ुदा इहो असांजो तदारत कयो, असां बिलनि ॾियण लाइ बि तयारु आहियूं। पंहिंजा माण्हू आहिनि हेॾे। नंबर ॿुधाए को हुतां जो लोअर कॉलोनी में। तूं त सऊदीअ में वेठो आहे। मां त सऊदी अरब में आहियां, मां कलाकूं आहियां जो हिकिड़े प्रोग्राम ॾिसां थो थियो त मूंखे तमामु परेशानी आहे। तमामु ॿारनि खां पुछां थो त बिजली कोन्हे, रोअण आहे। उतां जो पंहिंजे भाउ जो पुट जो नंबर ॾे त मां हुन सां सुबुह ॻाल्हाए थो सघां न बाबा। साईं मां तव्हांखे मूंखे नंबर ॿुधाए था, इहो हिनजो बंदर जी नंबर ॿुधाईंदो। हा ठीकु आहे अदा, मां पंहिंजो नंबर ॿुधाईंदव त तव्हांजो कॉन्टेक्ट थी वेंदो। हिकिड़ो मिंट सर मां नंबर ॿुधायां थो, मां नंबर तव्हांखे ॿुधायां थो। उहो नंबर तव्हां हा ॿुधाए। हा साईं तव्हां लिखोसि। हा साईं 034 334 हा 230 464 साईं वरी साईं खे चवां त 470 470। अदा हे त नंबर वधी वियो आहे, नंबर थोरो सही ॿीहर रिपीट करे ॿुधाइजो। हा जी जी जो नंबर मां तव्हांखे वरी रिपीट थो कयां। 034 जी वरी 230 ठीकु आहे 4647 आख़िर में सर। ठीकु आहे ठीकु आहे। साईं इन जो नालो अथव बंदर अली मुगेरी।
बंदा अली मुगेरी ठीकु आहे दादा मां ॻाल्हायां थो सुभाणे इन सां पोइ कोशिशि कयूं था हाज़िर हाज़िर वरी महिरबानी अदा असां लाइ दुआ कजांइ हिते मके में जी सर लोड शेडिंग गर्मी लाइट आहे कोन हाणे त तव्हां ॿुधो Load त shedding ॾिसो। ट्रांसफार्मर ई लाइ था वञनि हा पिया ठीकु आहे बिल न ॾींदा त पोइ काॾों ईंदा असांजे ॻोठ वारनि खे या ख़ुदि मुंहिंजो ॻोठ जिते आहे उहो बिजली जा बिल ई न ॾींदा आहिनि पोइ जॾहिं जी। चवंदासीं बिजली कोन्हे हाणे बिजली वारा ईअं कीअं बिजली ॾींदा एतिरो बि सर हिन ॻाल्हि खे पहिरियां त कंटिन्यू government- कंदासीं हिकिड़ी कॉल आहे शिकारपुर खां अब्दुल अज़ीज़ खे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा नंबर ॿुधाइजो 0300 0300 3122 3122 028 ठीकु आहे जी अदा कहिड़ो मसइलो आहे मुंहिंजो असली मसलो इहो आहे त असां पीरबट सिजरा जी थी वियो जी जो पुराणो सिजरा साहिब जो ॻोठ आहे असांजो उन में दे में ॻोठ आहे अक्षदात कुर्सी जतोई ठीकु आहे असांजो स्कूल बंदि आहे अलाए छाजे करे अलाए कहिड़े मसइले करे ट्रांसफर करे हाणे असांजे स्कूल जो मसइलो महिरबानी करे हल कराए सिजरा साहिब हाज़िर दादा सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि जतोई साहिब पोइ इनशा ताला कोशिशि कंदासीं तव्हांजी यूसी ते हाणे तव्हांजी यूसी मथां कटे इन सने इहो कलड़नि जी यूसी हली ठीकु आहे अली मुराद कलड़ो हाणे असां कोॾे ट्रांसफर करे लॻे त असां तव्हांजी यूसी ते पाड़ेसरी ऐं वॾो आहे साईं आहे हा बिल्कुलु या त असांजे स्कूल जो मसइलो ई हल कराइजो हाज़िर हाज़िर बोर्ड बादशाह तव्हां लिखी छॾियो केरु बोर्ड बादशाह कुर्सी जतोई हाजी शहदाद जी कुर्सी कुर्सी हा ठीकु आहे ठीकु आहे त तव्हां पंहिंजा इनशा ताला मां करे ॾींदुसि तव्हांखे इनशा असां पाड़ेसरी हा न पंहिंजा हुआ असांजे वॾनि खां वठी तव्हां पंहिंजा हुआ असांजा ठीकु आहे न असां इनशा ताला कोशिशि कंदासीं सर हाज़िर हे अव्हांजे ॻोठ हा त हाणे ज़ाहिर आहे असांजी जेको न उन्हनि खे- असांजा टे तपदारियूं पूरियूं असां सुजरान जो हूंदियूं अॻे सही हाणे असां एतिरा अमीर कोन आहियूं ग़रीब आहियूं हाणे अॻे टे तपनि में ज़मीन तव्हां सोचो त हिकु हिकु तपे में 10-10 20-20 हज़ार एकड़ हूंदी आहे सही पोइ असां ॾे एतिरी ज़मीन ही जेतिरो ई साहिबनि बि असांजा हुते पाड़ेसरी आहिनि ठीकु त आहे हिन असांजा टिनि तपदार में ज़ाहिर आहे केतिरा ई माण्हू रहंदा आहिनि त पोइ ही बि हुतां जा रहंदा हूंदा त इनशा ताला हिननि जो जेको मसइलो हूंदो कोशिशि कंदासीं छो ईअं थियो आहे ठीकु सुभाणे डीओ सां ॻाल्हाईंदो शिकारपुर जे ऐं पोइ साईं सां बि ॻाल्हाईंदासीं इनशा ताला अलाह कंदो मसइलो हल थी वेंदो अच्छा जीअं सर इहा सऊदी अरब मां जेकी असांखे कॉल आई अलाह रखियो सिर्फ़ु मतिलबु ईअं सम्झो त रोइण वारा एॾी लोड शेडिंग आहे जो अवाम बेज़ार थी चुको आहे पर हिन में ॾिस असांजो कुझु असां नंढे हूंदे विढ़ंदा हुआसीं ॿई भाइर सम्झो पर असां ॿई भाइर जॾहिं नंढड़ा हुआसीं विढ़ंदा हुआसीं पोइ वेंदा हुआसीं नानी ॾे भॼी त ठीकु नानी खे चवंदा हो चवंदो त मुॾे कसूर आहे हो चवंदो मुॾे कसूर आहे पोइ नानी चवंदी त कुझु इहो ई सिलसिलो आहे जेको घुमंदो थो वञे ठीकु आहे सर हिकिड़ी नानी चवंदी त कुझु तोराज़ी ॾे कसूर आहे त कुझु वटनि में बि खोट हूंदी हा ठीकु आहे सर हिकिड़ी कॉल आहे शिकारपुर खां असांखे अफ़शा कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सालाती ठीक है हा जी अलाह जो शुक्र आहे अदी अव्हां जो नंबर नोट कयो वियो आहे ऐं पंहिंजी जेकी अव्हांखे का शिकायत आहे या को मसइलो आहे त उहो असांखे ॿुधायो जी अदी यो मुंहिंजो हस्बैंड जेको आहे सिपाही आहे जी उनखे 10-15 साल थी विया आहिनि ठीकु आहे जॉब कंदे तो पहिरियां उहो इंजीनियरिंग बीए में कई अथई पर उनखे का नौकिरी अहिड़ी का बि सिफारिश जे ज़रिए न थी मिली सघे या पैसे जे ज़रिए त उन IIT ऑफिस में सखर में नौकिरी कंदो हुयो तो हाणे उहो शिकारपुर में आहे तो उनखे मतिलबु 12-13 साल थी विया आहिनि उहो न उनजी पोस्ट वधे थी न कुझु सो मां इहो चवणु चाहींदसि हुनजी एतिरी सैलेरी बि न आहे अलाह करे वधे बहरहाल तव्हां इहो चवणु चाहींदसि त इहे उहिदा भला जेके नंढे तबक़नि वारनि जा आहिनि वधाईंदा अॻिते या न वधाईंदा या उते सिफारिश जे ज़रिए या के पैसे ॾियण जे ज़रिए पैसो इंसान खे न हुजे त उहो कीअं कमु कराए ठीकु आहे अदी बिल्कुलु तव्हां सही ठीकु था आहे चओ सुभाणे तव्हां सां ॻाल्हाईंदासीं नंबर असां वठूं था सुभाणे तव्हां सां ॻाल्हाईंदासीं पोइ तव्हां पंहिंजे मुड़ुस खे चओ त मूंसां बि ॻाल्हाए पोइ मूंसां ॻाल्हाए त पोइ मां इनशा ताला कोशिशि कंदासीं त तव्हांजो मसइलो हल थिए तव्हांजो प्रमोशन थिए या को ॿियो मसइलो तव्हांजो जेको हल थिए ठीकु आहे न दी बसि दुआ कजांइ दी दुआ कजांइ ठीकु आहे अदी अफ़शा अव्हांजी जेको नंबर आहे उहो नोट कयो वियो आहे अव्हांजी असां परेशानी ॿुधीसीं ऐं शुजरा साहिबु असां सां गॾु आहिनि ऐं ज़रूरु अव्हांजो इहो मसइलो हल कराईंदा जी शुजरा साहिबु हाणे हे हिननि जो जेको मसइलो आहे काफ़ी मतिलबु
न हिनखे प्रमोशन जेकॾहिं पास थियल आहे हिन जो मथे कोर्सिस त पोइ प्रमोशन थी वेंदुसि को अहिड़ो मसइलो कोन्हे पर जेकॾहिं पास कुझु कोन थियल आहे त पोइ हिन जो प्रॉब्लम थींदो। ॿियो त हिन जी जेका 13-14 साल थी आहे ड्यूटी सर्विस कई अथई उन में बि हिन जी मदद थी सघे थी, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे त न थी। ठीकु आहे सर, हिन ॻाल्हि ते ॻाल्हायूं था पर हिकिड़ी पिरियालो खां असांखे कॉल आहे। मोहम्मद सलीम असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अजी ठीकु आहे तव्हां? हा जी, अल्लाह जो शुक्र आहे। अदा पंहिंजो नंबर नोट कराइजो। अजी 0333 0333 266 266 5136 5136 जी। अदा कहिड़ो मसइलो आहे असां? अजी हाजी साहब सां थोरो सलाम जी। दुआ करींदा। मोहम्मद सलीम भाउ छा हाल आहे भाउ? ख़ुशि बि ख़ैर? बचड़ा बच्चा ख़ुशि आहिनि? अल्हम्दुलिल्लाह मालिक जा करम से मालिक जा करम। अल्लाह तव्हां जानवरी सर प्रियालो खां ताईं हा हा अल्लाह तव्हांखे आबाद रखे। सर असांजी यूनियन काउंसिल आहे हाजला शाह नई ठही आहे, पहिरियों त वॾा माचियूं तव्हां त ख़ैर अचणु वञणु थींदो बि आहे। हा हा बिल्कुलु। सर पोइ इहो असल में छा आहे जो लोड शेडिंग काफ़ी सारी असां रहे थी करे असांजो हिकिड़ो ट्यूबवेल आहे B79 सर। D79 जी सर B79 इहो आहे सर उल्रा फीडर ते सर। हा ठीकु आहे न सर। इहो उल्रा फीडर ते अक्सर कर फीडर बंदि थींदो आहे। पोइ मां असिस्टेंट कमिश्नर वठाण साहिबु आहे, मां उन सां मुलाक़ात कई हुई सर। कहिड़ो फीडर जो नालो ॿुधाए ॿीहर? सर उल्रा फीडर। उलरा? जी जी सर उल्रा फीडर सर। उलरा इहो फीडर SDO जेको आहे वापदा सर लॻे थी पिरियालो सर। ठीकु आहे ठीकु आहे। ठीकु आहे न सर। सर पोइ उन सां साईं सां मुलाक़ात कई थी। साईं खे ॾिसे 2 कलाक फीडर टोटल हले थो पियो। ट्यूबवेल असांजो आहे सॼो ज़रई ते सॼो सिलसिलो मुआश असांजा बाग आहिनि, अंब आहिनि, गुल आहिनि, असांजा उहे तबाह थी रहिया आहिनि। काइंडली असांजो इहो फीडर जेको आहे कुझु उनजी ड्यूरेशन तव्हां थोरी वधायो। पोइ साईं ॾे वियासीं साईं तकरीबन 2 महीना 4 महीना थी विया। साईं त करस्पॉन्डेंस करे थो पियो SDO सां बि, एक्सएम साहब सां बि, जेके एग्जीक्यूटिव इंजीनियर साहब हुया वॾा बाला ऑफिसर वापदा जा, पर को बि रिस्पॉन्स त न पियो मिले। तो तमामु असां हिन वक़्तु मुतासिर थी रहिया आहियूं। हुन में असांजे खजनि जा बाग आहिनि मुख़्तलिफ़ असांजा, पोइ असांजा उहे बि असांजा तबाह थी रहिया आहिनि। ठीकु आहे दादा सलीम साहब जी। सर उन खां बाद में सर वरी असां मिलियासीं PD स्कार मेमो साहब आहे सर। सर उन मेमो साहब सां मिलियासीं। साईं वरी पोइ जेको आहे असांखे तमामु सुठे नमूने सां रिस्पेक्ट ॾिनी आहे। उन सां गॾु असांखे हिकिड़ो लेटर बि कढी ॾिनई एक्सएम साहब खे बि, SDO ॾे बि, त बाबा जेकॾहिं तव्हां हिन जी महिरबानी करे असांखे को ऑब्जेक्शन कोन्हे को, जेकॾहिं तव्हां हिन जो फीडर जेको आहे सिटी लाइन सर असांजी उहा 0 पॉइंट तो वञे थी पई। ऐं जेकॾहिं असांखे उन मां असां हुनखे रिक्वेस्ट इहो कयोसीं 0 पॉइंट तो असांजी लाइन वञे थी पई। काइंडली उल्रा फीडर मां कटे करे असांखे ट्यूबवेल जेको आहे असांखे सिटी मां हणाए ॾियो त असांखे ट्यूबवेल रन कंदो कुझु कलाक, जंहिंजे करे असांजो सिम ऐं जेको आज़ार आहे असांजो उहो ख़तमु थींदो। काइंडली सर जेका इन ते तवजो ॾिनो वञे त असां तमामु सर इन में असां मतिलबु जीअं चइबो आहे त बेज़ार हिकिड़ो थी वेंदा आहियूं। ज़मीनूं असां विकण था पिया। ठीकु आहे दादा मोहम्मद सलीम, सुभाणे वापडा वारनि सां ॻाल्हाईंदुसि पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। इनशा ताला कोशिशि कंदासीं तव्हांखे टाइम वधी मिले। ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे अदा सलीम, अव्हांजो मसइलो ॿुधो वियो आहे ऐं ज़रूरु हिन ॻाल्हि ते असां हिकिड़ी ॿी कॉल आहे टंडो आदम मां जावेद बलोच असांखे कॉल कई आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम, जावेद बलोच थो ॻाल्हायां, टंडे आदम मां हाजी साहब सां ॻाल्हाइणो आहे। हा जी जी हा जावेद हुकुम, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? हाजी तो जोड़े गड्ढे बस अल्हम्दुलिल्लाह, तो छो ने दुआएं गड्ढे बचक ॾाढे दुआएं ऐसा नहीं मसला में हमेशा मसलो ऐसा असांजो जो आहे। हा बलोची अबर कना अबर बलोची कने बैठे हाओ ना हाओ हाजी साहब में मसला है तालका हॉस्पिटल टंडो आदम जो है ना। हाओ आइए तो का लेडी डॉक्टर बिल्कुल नहीं, माना ऑपरेशन सर्जरी है व्हाट्सएप प्राइवेट डॉक्टर 25-30 हजार रुपया गिरफ्त से सर्जरी के नाम। अनु नंबर तो लिखा नहीं तो नंबर नहीं दे मने 0333 0333 288 184। हाँ डॉक्टरानी नहीं, बिल्कुल डॉक्टरानी नहीं, सजे मां परेशान है, पार्टी है भी मसले सजे मां परेशान है। हाजी साहब आप कुछ मतलब टंडवादम जिला सांगड़े तो का टंडवादम तो हाँ मां विजिट करता ना मतलब शहर तो का नहीं लेडी डॉक्टर चेहरे तो का जी और तालका अस्पताल। अच्छा इंशाल्लाह बांदा मा समय करा अबर कना गुड़ा मने तो काय पता में बेटे का भी जाए विजिट भी का
इंशाल्लाह इंशाल्लाह मां कयां, मां इंशाल्लाह ज़रूरु कयां इंशाल्लाह। महिरबानी हाजी, महिरबानी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। जी नाज़रीन, कॉलिंग जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन, वक़्तु आहे हिकु ब्रेक जो। ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। असां पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं। जी सर, हिकिड़ी असांखे हाणे कॉल आई जावेद बलोच टंडो आदम खां, त उन्हनि जो इहो मसइलो हुयो त उते का लेडी डॉक्टर आहे। उन बलोची में चयो त असां वटि लेडी डॉक्टर कोन्हे ऐं ॿाहिरि जेकॾहिं वञूं था त असां 20-30 हज़ार रुपया सीज़रिंग जा वठनि था पिया। ठीकु आहे। हाणे इहा त वाक़ई प्रॉब्लम आहे। टंडो आदम में मां वियो हुउसि त मां हिकिड़े हुनखे स्टोर कीपर खे बि हथकड़ी हणायुमि ऐं ॿिए हिकिड़े माण्हू खे हथकड़ी हणायुमि जो एक्सरे ॿाहिरि पिया मोकिलनि। अच्छा। एक्सरे पंहिंजो मौजूदु आहे गवर्नमेंट जो, उहो हुनजी फीस नॉमिनल हूंदी आहे उहा, पर ॿाहिरि उहा 250-300 रुपए जो एक्सरे माण्हुनि जा कढाइनि पिया। वरी मां विज़िट कंदुसि इंशाल्लाह ताला। वरी जेकॾहिं इहा का खोट आहे डॉक्टरनि जी त हूअ बि हाणे असां लेडीज़ आहे के लेडीज़ पर्दो कंदियूं आहिनि या छा आहे, त उन्हनि खे त हिकिड़ी लेडी डॉक्टर त हुअणु खपे न। लेकिन एॾी का वॾी ॻाल्हि त आहे न, वॾी ॻाल्हि कोन्हे, पर पोइ डॉक्टर असांजे हुते रहनि कोन थियूं न। डॉक्टर ई नथा रहनि ॻोठनि में। डॉक्टरनि खे रखूं था हुते त ॿियो सिफारिश कराए मोटी था अचनि हिते। अच्छा सर, हिकिड़ी कॉल आहे टंड मोहम्मद ख़ान खां। असांखे अदी कॉल कई आहे। हाकिम सां अदी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदी। जी अदी, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? अदी, अव्हां जो नंबर नोट कयो वियो आहे। अव्हां जो नंबर नोट कयो वियो आहे। हाणे जेको अव्हां जो मसइलो आहे, अव्हां पंहिंजो मसइलो ॿुधायो। जी जी जी। नालो छा आहे दीजिए? जी जी ॿुधायो। जी जी ॿुधायो पंहिंजो मसइलो। हाजी साहब छा अदी ॻाल्हाइणो आहे? जी जी ॿुधे पियो हाजी साहब। हुकुम कयो। जी जी। अदा साईं, सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अदा साईं, असां हिकिड़ो फ्लैट वरितो हो अबुल हसन सब्जी मंडी हैदराबाद में। जी जी। हा, उते खलील अहमद उन्हनि असांखे लिखायो त तव्हां डिफॉल्टर आहियो, त तव्हां असांखे लिखी ॾियो त असां हाणे इंतात असांखां लिखाए वरितो। न पैसा असांखे ॾिनऊं, न रसीदूं ॾिनऊं, असांखां लिखाए वरितो अथनि। हाणे इहो असांजो फोटू कापियूं इहे असां वटि आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे। सुभाणे तोसां ॻाल्हाईंदासीं असां, पोइ कोशिशि कंदासीं। अदा, मुंहिंजो न को भाउ आहे न को पीउ आहे, तव्हां महिरबानी करे मुंहिंजो मसइलो हल करियो। असां अदी तुंहिंजा ॿाहिरि वेठा आहियूं, इंशाल्लाह ताला कोशिशि कंदासीं। हाज़िर। अदा 2004 में वरितो, पाण त शायदि दुबई भॼी वियो। ॿियो अब खलील अहमद वेठो आहे सर। खलील अहमद सुभाणे ॻाल्हाईंदासीं तोसां। अदी सुबुह ॻाल्हाईंदासीं इंशाल्लाह ताला। कोशिशि कंदासीं तव्हांखे मिले। ठीकु आहे अदी। अदी ज़रूरु ज़रूरु अव्हां जो मसइलो हल कयो वेंदो। ऐं अव्हां अकेला आहियो, अव्हां अकेला न सम्झो। असां अव्हां सां गॾु आहियूं ऐं अव्हां जी इहा प्रॉब्लम ज़रूरु असां सॉल्व कंदासीं। महिरबानी अदी, महिरबानी। अल्लाह करे ख़ुशआबादी। थैंक यू सर। एॾा मासूम माण्हू जेके एॾी परेशानी में मुब्तला सिर्फ़ु हिन हिकु करप्शन जे लाइ, करप्शन जे करे एतिरा सिंध जा माण्हू आहिनि जेके सोसाइटियूं ठहनि था, फ्लैट ठहनि था, उहे उन्हनि ते विजिलेंस असांजी गवर्नमेंट जी कोन्हे। सची ॿुधायां, गवर्नमेंट जी विजिलेंस हुजे, हिनखे मोचड़ हणणु खपे त भई तव्हां टाइम ते। भई असांजा माण्हू टाइम ते पैसा कोन था ॾेई सघनि, पोइ डिफॉल्ट में ज़ाहिर वञनि था। ऐं डिफॉल्ट में वेंदा त पोइ उहे माण्हू जो हक़ आहे त उन्हनि खे फ्लैट कैंसिल कनि। भला फ्लैट कैंसिल कयूं त भला पैसा त मोटाए ॾियनि न। सर, हिन मसइले खे बि ॾिठो वेंदो, ज़रूरु हिन मसइले खे हल कराइजो। ऐं हिकिड़ी कॉल आहे सखर खां, हिकिड़ी कॉल आहे आसिफ अली असांखे कॉल कई आहे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, नंबर नोट कराइजो पंहिंजो। 0306 0306 3770 3770 925। जी अदा, कहिड़ो मसइलो आहे असां? अभी मसलो असांजो इहो आहे त असांखे कॉलेज में ड्यूटी मिली। 5 साल पहिरियों असां मेरिट ते पास थिया हुआसीं, सभु शइ थी। 5 साल ड्यूटी बि कई हुन, असांखे पघार कोन ॾिननि। हाणे डायरेक्ट असांखे टर्मिनेट करे छॾियो आहे। अच्छा। 5 साल ड्यूटी कई आहे, रिकॉर्ड सॼो अवेलेबल आहे, हर शइ मौजूदु आहे रिकॉर्ड ते। हुन खां पोइ बि डायरेक्ट आसिफ। अच्छा आसिफ दादा, इहो कंहिं रखियो तव्हांखे? साईं, असांजो 2011 में इल्ताफ अब्बासी डायरेक्टर हुयो सखर रीजन जो। उन तव्हां 1000 पैसा वरिता हूंदा, उन कूड़ी तव्हांखे अपॉइंटमेंट करे रखी हूंदो। ऐं असां वटि पूरो रिकॉर्ड पियो आहे, असां वटि पूरो रिकॉर्ड तो वटि हूंदो।
आसिफ भाई तो वटि हूंदो बिल्कुलु पर हाणे छुटियूं आहिनि न महिरबानी करे कराची अचु रमज़ान खां पहिरियों अचु त पोइ हिते कोशिशि कयूं था त तुंहिंजो मसइलो हल थिए बाक़ी हूअं मुश्किल आहे ठीकु आहे न भाउ साईं मां बकरीवाल माण्हू परेशान आहे माज़ूर आहियां जॾहिं 5 साल ड्यूटी कई आहे रेगुलर मूं वटि पूरो रिकॉर्ड आहे कराची जी इंस्पेक्शन टीम आई असां विज़िट कई मसइलो जी फोटोग्राफी पूरो रिकॉर्ड वटि अवेलेबल आहे 5 साल मां कॉलेज में मूंखे हिन जी बीएससी आहे छा तूं आहे छा अलाए छा आहे ख़बर न आहे सुभाणे ॻाल्हाईंदोमांसि अच्छा ठीकु आहे अदा अव्हां कॉल कई अव्हां जो मसइलो ॿुधोसीं ऐं पहिरीं ॻाल्हि त इहा त अव्हां जो जेको मसइलो आहे सर त चवनि था त असां हुनखे हल करण जी कोशिशि कंदासीं पर अव्हां खे रमज़ान खां अॻु में सर सां अची मिलणो पवंदो ऐं अव्हां पंहिंजो मसइलो ॿुधाइजो अच्छा नाज़रीन हिकिड़ी कॉल आहे अमानुल्ला लाड़काणे खां जी असांखे लाड़काणे खां अमानुल्ला कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम मांखे हाजी मुज़फ़र सिजात अपना जी अदा अमानुल्ला साहब पहिरियों नंबर ॿुधाए पंहिंजो 033 हा 75 75 60 734 हा त हुकुम कर हाणे जी सर ये कुछ वर्क एंड सर्विस खाते में 2014 में टेस्टिंग की हुई हूँ उन्हीं जो को खर्चे निकतो आहे या उन्हीं का प्रोग्रेस ना आएगा उनमें सिर्फ़ु इंटरव्यू थिया हुया मुंहिंजे ख़्याल में इंटरव्यू खां पोइ नौकरियुनि ॾियण जो अञा ताईं को सिलसिलो कोन्हे अदा सम्झे न इहे इंटरव्यू थिया हुया पोइ अञा ताईं नौकरियुनि जो हाणे सिस्टम असां ते वरी हिन इलेक्शन कमीशन बैन विझी छॾी इन करे असां चुप कई वेठा आहियूं हिन महिल ताईं बैन आहे इलेक्शन जॾहिं थी वेंदियूं इलेक्शन कमीशन असांखे बैन हटाईंदी त पोइ वरी तव्हांखे इंटरव्यू बाक़ाइदा ॿीहर ईंदो ऐं पोइ तव्हां हुन में वेहिजो पोइ कोशिशि कंदासीं सलाह करे तव्हांखे नौकरी मिली वञे हिन महिल गवर्नमेंट ते बैन आहे इलेक्शन कमीशन जे तरफ़ां ठीक है ओके सर हाणे हे जेको इलेक्शन कमीशन जेको तव्हां चओ था त बैन लॻल आहे मतिलबु जॾहिं ओपन थींदो त हिन जो मसइलो अव्हां हल कराए छॾींदो बिल्कुलु कोशिशि कंदासीं हाणे इहो त नौकिरी जो इलाही प्रॉब्लम आहे न छो सभिनी खे नौकिरी ॾेई कोन था सघूं ठीकु आहे ऐं जिन खे नौकरी बि मिलनि थियूं त हुननि में फ्रॉड था थी वञनि पिया इहो ॾिठो न हाणे ग़रीब वीचारे फ़ोन कई आसिफ जेको सखर खां ठीकु आहे हुननि चयो त मूंखे अपॉइंटमेंट ॾिनो कूड़ो लेटर ॾिनो हूंदो पोइ हुते डायरेक्टर जेसि ताईं वेठो हूंदो हुनखे पघार ॾिनो हूंदो ऐं पघार वघार ॾेई करे पोइ हिनजो जेको कमु वीचारे जो करे हूंदो हिन खां पैसा बि ग़रीब खां वरितो कूड़ो अॾु ॾेई ठीकु आहे सर हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं पर असांखे बदिन खां हिकिड़ी कॉल आहे अली मोहम्मद चौकी असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी अदा पहिरियां पंहिंजो नंबर नोट कराइजो 0346 जी जी 34 जी 530 ठीकु आहे जी अदा कहिड़ो मसइलो आहे असां असांजो मसइलो इहो आहे त असांजी ज़मीन आहे उन में सरकारी रोड ठहियल आहे असां पंहिंजे आदि ख़र्च सां ठहारायो आहे की सरकारी भॾे था ठीकु आहे असां जेके मुखालिफ़ आहिनि उन रस्तो बंदि करे छॾियो आहे जी ठीकु आहे अव्हां जे हिन मसइले खे ॾिठो वेंदो ऐं सर वेठा आहिनि अव्हां जो हुननि मसइलो ॿुधी छॾियो आहे ऐं ज़रूरु इन ॻाल्हि ते अव्हां सां कॉन्टेक्ट कंदा हिन मसइले खे हल करण जी कहिड़े कोशिशि शहर में कंदा अदा सर बदीन जी सर बदीन शहर त न हूंदो ॻोठ में बदीन शहर में केरु थो रोके सघे कंहिंखे सर कॉल नंबर आहे न कॉल करे पुछी वठंदासीं असां त ठीकु पुछी आहे वठंदासीं वधीक जेको मसइलो हूंदो बाक़ी हुननि ॿुधायो आहे त हुननि जो रस्तो रोकियो वियो आहे त हुननि जे हिन मसइले खे ॾिठो वेंदो हाणे असांखे बुलड़ी शाह खां हिकिड़ी कॉल आहे अरबाब जतोई असांखे कॉल कई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अदा नंबर नोट कराइजो 0312 0312 3832 3832 793 793 ठीकु आहे अदा जी अदा कहिड़ी शिकायत आहे कहिड़ो मसइलो आहे असां जी साहब असां अॻु में महिरबानी कई थोरो असीसन खे चई पाणी जो असां त पाणी जो मसइलो आहे हाणे पासे में हुननि बासर माण्हुनि पाणी छोड़े छॾिया आहिनि बनियुनि में ठीकु आहे असांजी 100-150 एकड़ ज़मीन आहे उहा गैराबाद पई आहे उहो पाणी जो मसइलो असांजो हल अञा ताईं न थियो आहे ठीकु आहे ठीकु आहे दादा सुभाणे तोसां जतोई साहिबु वरी ॿीहर ॻाल्हाईंदुसि वरी कोशिशि कंदासीं ॿीहर त तव्हांखे उन तोसां SDO साहिबु ॻाल्हायो त हुयो उन वक़्तु जी असीं आहियूं ग़रीब हुआ आहिनि बासर हाणे न असीं कागज़ क्लियर असांजा थिया आहिनि सर SDO तोसां ॻाल्हायो त हुयो पोइ छा चयो छा थियो हुनजो बसि हिते अॼु अचां थो सुभाणे अचां थो ईअं करे असांखे हथ जी ॾाह बि थी विया आहिनि न आयो आहे हिकिड़े दफ़ा SDO साहिबु पाण आयो सर्वे करे वियो ॾिसी वियोसीं ऐं असांजा वॾो ज़ुल्म थियल आहे ही
ठीकु आहे, दादा सुभाणे मां पुछंदोमांसि SDA खां छा थियो, ठीकु आहे न भाउ? ठीकु आहे दादा, अव्हांजो जेको मसइलो आहे अव्हांजो ज़रूरु हिन मसइले खे हल कयो वेंदो। नालो हिनजो जते इन्हनि जो अरबाब जतोई हो बुलडी शाह करीम खां। सर हिन नगमे बि अव्हांखे अर्ज़ु कयो। हा उहो त अॻु में मां SDO हिन सां ॻाल्हायो बि हुयो जतोई साहिब सां, ऐं पोइ SDO साहिबु चयो त साईं असां पाणी बिल्कुलु ॾेई छॾियो आहे, ऐं पोइ हाणे थी सघे थो हिकु दफ़ो पाणी हिननि खे मिलियो हुजे, वरी ॿियो दफ़ो न मिलियो आहे त वरी माण्हू खे इहा तकलीफ़ थी वई आहे। ठीकु आहे सर, हिकिड़ी कॉल आहे बलोचिस्तान खां, असां कॉल था वठूं, माज़रत सां मां माफ़ी वठंदसि। असांखे बलोचिस्तान खां कॉल आहे, मोहम्मद आलम असांखे कॉल कई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। जी आलम जी अदा, नंबर नोट कराइजो पंहिंजो। नंबर नोट करायो पहिरियां पंहिंजो। नंबर नोट कराए बाबा, जी नंबर नोट कराए। नंबर तो यो ना, ॿुधाए न पुट। नंबर यो ना है तव्हांजे। अरे बाबा तूं ॿुधाए न यार, नंबर न आयो आहे न। नंबर याद ना है नहीं मांगे। हलो ठीकु आहे, किथे ज़मीन थी तुंहिंजी? सिंध में, लालकाने जिले में। अच्छा, हाणे सुभाणे पोइ नंबर यादि करे लिखाइजांइ त पोइ वरी ख़बर पवंदी, त ईअं न थींदो। हा ठीकु आहे अदा, पंहिंजो नंबर नोट कराइजो। पंहिंजो नंबर नोट कराईंदव त अव्हां ॾे असां कॉल कंदासीं, सर अव्हां ॾे कॉल कंदो, अव्हांजो मसइलो हल कंदो। मां तव्हांखे हमेशह इहो ई चवंदी आई आहियां त प्लीज़ पंहिंजो नंबर यादि कंदा कयो, छो जो तव्हां असांखे नंबर ॿुधाईंदव त तव्हांजा मसइला हल थी वेंदा। नंबर अहिड़ा था ॿुधाइनि माशाअल्लाह सां। सजावल खां असांखे हिकिड़ी कॉल आहे, ग़ुलाम मुस्तफ़ा असांखे कॉल कई आहे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा, पंहिंजो नंबर ॿुधाइजो। 0313 0313 32 32 35 अच्छा 35 41 जी 074। ठीकु आहे जी अदा, कहिड़ो मसइलो आहे असां? मुंहिंजो हाजी साहब खां इहो अर्ज़ु आहे। जी हाजी साहब खां इहो अर्ज़ु आहे त असीं आओ नंढड़ो आबाद ॻाल्हायां। अच्छा, छा मसइलो आहे ॿुधाए न। दीवान शुगर मिल ते। अच्छा हा साईं, हाणे काफ़ी वक़्तु थी वियो आहे, मिल खे बंदि थींदे तक़रीबन 5-6 महीना थी विया। पैसा साईं मिलनि कोन था, हाणे असीं कंहिंखे दाद ॾियूं? हाणे तव्हां को असांजी दाद रसी करियो था। ठीकु आहे दादा, सुभाणे तोसां ॻाल्हाईंदुसि, पोइ कोशिशि ड्रॉप थी कंदासीं। वई आहे सर, हिते असांजे वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु आहे जेको पुॼाणी ते पहुतो आहे, त असां हिन वक़्तु पंहिंजे नाज़रीन खे इजाज़त वठंदासीं। वरी ईंदड़ हफ़्ते इन्हनि ई मसइलनि सां अव्हां जूं कॉलियूं असां इहे वठंदा रहंदासीं। अव्हां जा जेके शिकायतुनि ॿुधी करे अव्हां जो मसइला हल कंदासीं। नाज़रीन, इन प्रोग्राम में अव्हां शामिल थींदा आहियो, इन करे तव्हांजा मसइला हल थी सघनि। ऐं नाज़रीन, इन हवाले सां इन सां गॾोगॾु पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु असांजी पुॼाणी ते पहुतो आहे। वरी ईंदड़ हफ़्ते वरी अव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं असांजे महिमान शुजरत साहब ऐं अव्हां पंहिंजे मेज़बान फ़राख़्तियार खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।